मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 17 बरक़ी सघ जो घरनि ॾांहुं मुंतक़िल थियणु इलेक्ट्रिकल पावर ट्रांसमिशन टू होम्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बरक़ी सघ जो घरनि ॾांहुं मुंतक़िल थियणु यानी इलेक्ट्रिकल पावर ट्रांसमिशन टू होम्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई द 3 वायर्स यूज्ड इन डोमेस्टिक इलेक्ट्रिकल सप्लाई लाइव न्यूट्रल एंड अर्थ वायर, यानी घरनि में बिजलीअ जी फ़राहमीअ में इस्तेमालु थींदड़ टिनि तारनि खे सुञाणणु, जिन में लाइव यानी गरम तार, न्यूट्रल ऐं अर्थ तार। ॿी पॉइंट में चवे थो एक्सप्लेन द फंक्शन ऑफ ईच वायर इन सप्लाइंग इलेक्ट्रिसिटी सेफली टू अ हाउस, यानी हर तार जे कम खे सम्झणु त बिजली घरनि ताईं कीअं पहुचे थी। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं। By studying this topic, we will understand how electricity safely reaches our homes from the main supply. We will learn the importance of live, neutral and earth wires in preventing electrical accidents. This topic also builds a strong foundation for advanced concepts in electricity and electronics. यानी ही मौज़ू पढ़ण सां असीं उहो सम्झंदासीं त बिजली मेन सप्लाई खां असांजे घरनि ताईं महफ़ूज़ नमूने कीअं पहुचे थी। असां लाइव यानी गरम, न्यूट्रल ऐं अर्थ तारनि जी अहमियत खे सम्झंदासीं, जेके बरक़ी हादसनि खां बचाव में मदद कनि थियूं। ही मौज़ू बिजली ऐं इलेक्ट्रॉनिक्स जे अॻिते ईंदड़ मौज़ूअनि लाइ कराइतो बुनियाद फ़राहम करे थो। हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जे तरफ़ हलंदासीं। सभ खां पहिरीं असां इलेक्ट्रिकल पावर ट्रांसमिशन खे सम्झंदासीं त इलेक्ट्रिकल पावर ट्रांसमिशन थींदी छा आहे। इन जे लाइ चवे थो इलेक्ट्रिकल पावर ट्रांसमिशन इज़ द प्रोसेस ऑफ सेंडिंग इलेक्ट्रिसिटी फ्रॉम पावर स्टेशंस टू आवर होम्स, स्कूल्स एंड फैक्ट्रीज़। यानी इलेक्ट्रिकल पावर ट्रांसमिशन हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंजे ज़रिए बिजलीअ खे पावर स्टेशन खां असांजे घरनि, स्कूलनि ऐं फैक्ट्रियुनि ताईं मोकिलियो वेंदो आहे। वधीक चवे त इलेक्ट्रिसिटी इज़ जनरेटेड फार अवे फ्रॉम सिटीज़, बट वी नीड इट सेफली, एफिशिएंटली एंड विथ मिनिमम लॉस। चवे थो त बिजली शहरनि खां परे पैदा कई वेंदी आहे, पर असांखे उहा महफ़ूज़, असराइते ऐं घटि नुक़सान वारे तरीक़े सां खपंदी आहे। हाणे प्यारा ॿारो, ॾिसो त बिजली जेका आहे उहा शहरनि खां परे जेको आहे त ठाही वेंदी आहे ऐं उतां वरी ट्रांसफर कई वेंदी आहे शहरनि ताईं, ऐं शहरनि खां वरी जेको आहे असांजे घरनि ताईं। अगरि जेकॾहिं असां बिजलीअ जे ठहण जे बारे में डिस्कस कयूं त जेको आहे चवे थो इलेक्ट्रिसिटी इज़ प्रोड्यूस्ड पावर स्टेशंस सच एज़। हाणे इलेक्ट्रिसिटी जेका आहे उहा किथां प्रोड्यूस थिए थी, उहा थिए थी पावर स्टेशंस खां। हाणे उहे पावर स्टेशंस असांजूं जेके आहिनि त मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं। मिसाल जे तौर ते हाइड्रो इलेक्ट्रिक पावर स्टेशन, जंहिं स्टेशन में असां वाटर जे ज़रिए जेको आहे त बिजली पैदा कंदा आहियूं। उनखां बाद में ॿी असांजी जेका स्टेशन थी सघे थी उहा आहे थर्मल पावर स्टेशन, जंहिंमें असां कोल या गैस जे ज़रिए बिजली पैदा कंदा आहियूं। टीं पावर स्टेशन असांजी थी सघे थी जेको आहे त विंड पावर स्टेशन, यानी हवा जे ज़रिए असां बिजली पैदा करे सघंदा आहियूं। ऐं चौथी जेका पावर स्टेशन थी सघे थी उहा थी सघे थी असांजी सोलर पावर स्टेशन। यानी ही कुझु असांजूं पावर स्टेशन आहिनि जंहिंजे ज़रिए असां बिजलीअ खे पैदा कंदा आहियूं। ऐं इहे जेके बि पावर स्टेशन आहिनि प्यारा ॿारो, इहे असांजे शहर खां परे हूंदियूं आहिनि या असांजे ॻोठनि खां परे हूंदियूं आहिनि। जॾहिं इहा बिजली ठहंदी आहे त उनखां पोइ जेको आहे त इहा बिजली असांजे घरनि ताईं पहुचाई वेंदी आहे। हाणे छा थींदो आहे त जॾहिं इहा बिजली ठहंदी आहे प्यारा ॿारो, त इहा जेका बिजली ठहंदी आहे इन जी जेका वोल्टेज हूंदी आहे उहा लो वोल्टेज हूंदी आहे। हाणे इन जी जेका वोल्टेज हूंदी आहे तक़रीबन 11,000 वोल्ट्स हूंदी आहे। ऐं उन हिसाब सां ॾिठो वञे त इन जो जेको बिजली जो सफ़र आहे, बिजली जेका पावर स्टेशन खां असांजे घरनि ताईं पहुचे थी, इन जे लाइ इहा 11,000 वोल्ट्स जेके आहिनि त तमामु घटि आहिनि। इनखे जेको आहे त माना वधीक वोल्टेज खपनि हिकु जॻह खां ॿी जॻह ते ट्रेवल करण जे लाइ।
सो सवाल इहो पैदा थो थिए त चवे थो वी कैन सेंड इलेक्ट्रिसिटी एट अ लो वोल्टेज ओवर लॉन्ग डिस्टेंसेस। छा असां जेको आहे त लो वोल्टेज इलेक्ट्रिसिटी खे छा लॉन्ग डिस्टेंस ताईं असां उनखे मोकिले सघूं था? सो इन जो सिंपल जवाबु आहे न। छाकाणि त जॾहिं असां एनर्जीअ खे जॾहिं असां इलेक्ट्रिसिटी खे हिकु जॻह तां ॿी जॻह ते मोकिलींदासीं त उनजो कुझु लॉस बि थींदो। ठीकु आहे, उहा हीट जे फॉर्म में कुझु वेस्ट बि थींदी। सभ खां पहिरीं जेको आहे त उहा हीट असांजी जनरेट छो थी थिए, उहा लॉस छो थो थिए एनर्जीअ जो, या उन इलेक्ट्रिसिटी जो लॉस छो थो थिए जॾहिं उहा पावर स्टेशन खां असांजे घरनि ताईं पहुचे थी। इन जे लाइ जेको आहे त चयो वञे थो त when electric current flows through wires, heat is produced due to resistance। यानी जॾहिं इलेक्ट्रिसिटी फ्लो थिए थी कंहिं वायर्स में त पोइ छा थींदी आहे त उन रेज़िस्टेंस जे करे, उन वायर जे रेज़िस्टेंस जे करे उन वायर में हीट प्रोड्यूस थींदी आहे ऐं जंहिंजे करे असांजी इलेक्ट्रिसिटी या असांजी जेका एनर्जी आहे उहा काफ़ी हद ताईं जेका आहे त ज़ाया थींदी आहे। पोइ छा कबो आहे प्यारा ॿारो, उन लॉस खे, उन ज़ाया थियण खे घटि में घटि जेको आहे त अमल में आणण जे लाइ पोइ छा कंदा आहियूं, असां कुझु जेको आहे त ट्रांसफार्मर्स यूज़ कंदा आहियूं। हिकिड़ा हूंदा आहिनि असांजा स्टेप अप ट्रांसफार्मर्स, हिकिड़ा हूंदा आहिनि असांजा स्टेप डाउन ट्रांसफार्मर्स। ठीकु आहे, हाणे जॾहिं इलेक्ट्रिसिटी असांजी जेको आहे त उन स्टेशन में पैदा थी त पोइ छा कंदा आहियूं, असां उते स्टेप अप ट्रांसफार्मर जेको आहे त इंस्टॉल कंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे स्टेप अप जेके ट्रांसफार्मर आहिनि उहे छा कंदा आहिनि, उहे वोल्टेज खे वधाईंदा आहिनि। त उहे केतिरो वोल्टेज खे वधाईंदा आहिनि, उहे वधाईंदा आहिनि तक़रीबन अप टू 132 किलोवाट या 220 किलोवाट या इवन 500 किलोवाट ताईं बि जेको आहे त माना इलेक्ट्रिसिटी खे इलेक्ट्रिसिटी जे वोल्टेज खे वधाईंदा आहिनि। ठीकु आहे, जीअं जेतिरो असांजो वोल्टेज वधीक हूंदो ओतिरो जेको आहे त असांजो जेको आहे त माना एनर्जीअ जो लॉस जेको आहे घणे मुफ़ासिले जे बुनियाद ते घटि हूंदो। ठीकु आहे, तो प्यारा वारो उन खां बाद में जेको आहे त उहा जेका असांजी बिजली आहे उहा हाई वोल्टेज लाइन्स ज़रिए जेको आहे त मोकिली वेंदी आहे। हाणे जंहिंखे असां जेको आहे त ट्रांसमिशन थ्रू हाई वोल्टेज लाइन्स चऊं था। ठीकु आहे, हाणे इन जे लाइ चवे थो नाउ द हाई वोल्टेज इलेक्ट्रिसिटी ट्रेवल्स थ्रू लॉन्ग ट्रांसमिशन लाइन्स। यानी बिजली जेका आहे उहा डिघे फ़ासिले वारे हाई वोल्टेज लाइन ज़रिए सफ़र करे थी। ठीकु आहे, यानी जेके स्टेप अप ट्रांसफार्मर्स आहिनि पोइ उन्हनि सां वरी जेको आहे त माना असां हाई वोल्टेज लाइन्स जेके आहिनि उहे ॻंढींदा आहियूं। ठीकु आहे, जंहिंजी वोल्टेज तमामु ज़्यादा हूंदी आहे। छाजे करे त उहे जेके असांजा स्टेप अप ट्रांसफार्मर्स आहिनि उहे उन वोल्टेज खे वधाइनि था ऐं वधाइण खां बाद में असां पोइ वरी उन जेको आहे त बिजली खे इन हाई वोल्टेज ट्रांसमिशन लाइन्स जे ज़रिए जेको आहे त असां वरी जेके शहरनि जूं स्टेशन्स आहिनि उन जे तरफ़ मोकिलींदा आहियूं। तो अञा वधीक इन जे लाइ चवे थो त दीज लाइन्स कैरी इलेक्ट्रिसिटी ओवर हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स विथ मिनिमम लॉस। यानी इहे लाइनियूं जेके आहिनि उहे बिजलीअ खे सवे किलोमीटरनि ताईं घटि नुक़सान सां पहुचाइनि थियूं। हाणे नुक़सानु कहिड़ो, जेका असांजी एनर्जी लॉस पई थिए, जेका असांजी जेको आहे त इलेक्ट्रिसिटी लॉस पई थिए, उन लॉस खे तमामु घटि अमल में आणण खां पोइ जेको आहे त उहे जेके लाइन्स आहिनि, इहे जेके तारूं आहिनि, इहे जेके ट्रांसमिशन्स आहिनि हाई वोल्टेज वारियूं, उहे जेको आहे त तमामु घटि लॉस सां उन इलेक्ट्रिसिटी खे उन पावर स्टेशन खां जेको आहे त असांजे जेको आहे त शहरनि ताईं या शहरनि जूं जेके असांजूं जेके स्टेशन्स आहिनि ग्रिड स्टेशन्स आहिनि उन्हनि ताईं जेको आहे त पहुचाइनि थियूं। हाणे जॾहिं उहा बिजली असांजी उन ग्रिड स्टेशन ते पहुती उन खां बाद में छा थींदो त उन वटि त हाई वोल्टेज आहे। ठीकु आहे, ऐं असांजा जेके घर जा एप्लायंसिस आहिनि उहे त घटि वोल्टेज ते हलंदा आहिनि। पोइ छा थींदो आहे प्यारा ॿारो, पोइ असां वरी छा कंदा आहियूं, हिते वरी फर्दर हिकिड़ो ॿियो ट्रांसफार्मर यूज़ कंदा आहियूं। हाणे उन ट्रांसफार्मर खे चइबो आहे वरी स्टेप डाउन ट्रांसफार्मर। ठीकु आहे, हाणे स्टेप डाउन जेके ट्रांसफार्मर आहिनि उहे वरी असांजूं इन सब स्टेशन ते जेको आहे त इंस्टॉल थियल हूंदा आहिनि। उहे छा कंदा आहिनि, वरी उहे हाई वोल्टेज खे जेको आहे त छा कंदा, रिड्यूस कंदा आहिनि लो वोल्टेज में। तो इन जे लाइ चवे थो दे रिड्यूस वोल्टेज इन स्टेजिस। हाणे इहे जेके स्टेप डाउन ट्रांसफार्मर्स आहिनि प्यारा ॿारो, इहे पोइ उन वोल्टेज खे स्टेजिस में जेको आहे त रिड्यूस कंदा। हाणे उन खां बाद में चवे थो त फ्रॉम वेरी हाई वोल्टेज टू मीडियम वोल्टेज। हाणे इहे जेके ट्रांसफार्मर हूंदा उहे हाई वोल्टेज खे मीडियम वोल्टेज में जेको आहे त ट्रांसफर कंदा। उन खां बाद में प्यारा ॿारो
चवे थो त हाणे उहे जेका मीडियम वोल्टेज आहे त उहा केतिरी थी सघे थी, उहा थी सघे थी असांजे घरनि ताईं, जेका वोल्टेज असांजे जेको आहे घरनि में इस्तेमालु थींदी आहे, यानी 220 या 230 वोल्ट ताईं जेको आहे उहे ट्रांसफार्मर उन वोल्टेज खे जेको आहे रिड्यूस कंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में जॾहिं उहा वोल्टेज असांजी रिड्यूस थी त उन खां बाद में घरनि में जॾहिं बिजली अचे थी त उहा वरी जेको आहे इलेक्ट्रिसिटी जेका आहे उहा असांजे घरनि में पहुचे थी वरी डिस्ट्रीब्यूशन लाइन्स जे थ्रू। हाणे बिजली जेका आहे त उहा डिस्ट्रीब्यूशन लाइन जे ज़रिए असांजे घरनि ताईं पहुचे थी। हाणे उहे जेके डिस्ट्रीब्यूशन लाइन्स आहिनि प्यारा ॿारो, उहे टिनि क़िस्म जूं थींदियूं आहिनि। हाणे हिकिड़ी जेका लाइन हूंदी आहे उनखे चइबो आहे लाइव वायर, ॿी जेका लाइन हूंदी आहे उनखे चइबो आहे वरी न्यूट्रल वायर, ऐं टीह खे चइबो आहे वरी अर्थ वायर। ठीकु आहे। हाणे असां सम्झंदासीं त इहा जेका असांजी लाइव वायर आहे या न्यूट्रल वायर आहे ऐं अर्थ वायर आहे, इन्हनि जो कहिड़ो कमु आहे। हाणे सभ खां पहिरीं जेकॾहिं असां लाइव वायर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त उनजो कमु छा आहे, चवे थो त द लाइव वायर कैरीज इलेक्ट्रिसिटी फ्रॉम मेन सप्लाई। ठीकु आहे। हाणे जेका लाइव वायर आहे उनखे असां जेका त गरम तार बि चवंदा आहियूं, उहा छा कंदी आहे, उहा मेन सप्लाई मां जेका त बिजली खणी अचे थी। हाणे तव्हां हिन जेको आहे त डायग्राम में बि ॾिसी सघो था त असांजी जेका लाइव वायर आहे उहा उही आहे। हीअ जेका असांजी लाइव वायर आहे या गरम तार जंहिंखे असां चऊं, उहा मेन जेका सप्लाई हूंदी आहे असांजी, उन मां जेको आहे त बिजली खणंदी आहे। उन खां पोइ चवे थो त इट हैज़ अ हाई पोटेंशियल। हाणे हीअ जेका असांजी वायर हूंदी आहे प्यारा ॿारो, इहा हाई पोटेंशियल हूंदी आहे। हाणे इन में जेके वोल्टेज हूंदियूं आहिनि उहे तमामु घणियूं हूंदियूं आहिनि। उन खां पोइ चवे थो इट इज़ अ डायरेक्टली कनेक्टेड टू द पावर सोर्स। हाणे हीअ जेका तार हूंदी आहे इहा असांजी डायरेक्ट कंहिं पावर सोर्स सां कनेक्ट हूंदी। हाणे जीअं तव्हांजो मेन फ्यूज़ थी वियो, या जेको आहे त तव्हांजो जेको आहे बिजली वारो मीटर थी वियो, ठीकु आहे, या मेन स्विच थी वियो, जेके बि असांजा जेको आहे त पावर सोर्सिस आहिनि उन्हनि सां हीअ डायरेक्ट कनेक्ट हूंदी आहे। उन खां बाद में चवे थो त वोल्टेज बिटवीन लाइव एंड न्यूट्रल वायर इज़ 220 वोल्ट्स। यानी जेके असां जूं लाइव ऐं न्यूट्रल वायर हूंदियूं आहिनि उन ॿिन्ही जे विच में जेको पोटेंशियल डिफरेंस हूंदो आहे उहो हूंदो आहे 220 वोल्ट्स जो। ऐं उन खां बाद में जेका असांजी लाइव वायर हूंदी आहे प्यारा ॿारो, उहा ख़तरनाक हूंदी आहे। ठीकु आहे। जॾहिं असां हुनखे हथु लाईंदासीं त उहा असांखे झटको ॾींदी, उहा असांखे पकड़ींदी। तो इहा असांजी जेको आहे त वेरी डेंजरस वायर हूंदी आहे। तो इनखे जेको आहे त माना केयरफुली यूज़ कयो वेंदो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में ॿी असांजी जेका तार हूंदी आहे उनखे चइबो आहे न्यूट्रल वायर। हाणे न्यूट्रल वायर जो छा कमु हूंदो आहे, उनजे लाइ चवे थो द न्यूट्रल वायर कैरीज करंट बैक टू द पावर प्लांट। हाणे न्यूट्रल वायर छा कंदी आहे, वरी करंट खे वापसि पावर प्लांट ॾांहुं मोकिले थी। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजो करंट वधी वियो त पोइ उन वधी वञण वारे करंट जे लाइ कोई त रस्तो हुजे त उहो उन रस्ते सां वरी वापसि थिए। हाणे लाइव वायर छा थी करे या गरम तार छा थी करे, मेन सप्लाई सां कनेक्ट थींदी आहे ऐं उनजी हाई वोल्टेज हूंदी आहे। उन खां बाद में जेका न्यूट्रल वायर हूंदी आहे उहा वरी असांजी ईअं सम्झो त माना ख़ाली तार हूंदी आहे, या ईअं चऊं त उहो जेको आहे त माना वापसी वारे रस्ते वांगुरु हिकिड़ी तार हूंदी आहे, जंहिंमां करंट वरी असांजो वापसि ईंदा जेकॾहिं करंट वधीक हुजे त। हाणे इन जे लाइ चवे थो त इट इज़ ग्राउंडेड एट द पावर स्टेशन। हाणे इहा जेका आहे त पावर स्टेशन ते ज़मीन सां गॾियल हूंदी आहे। ऐं उन खां पोइ चवे थो त हेल्प्स मेंटेन अ कॉन्स्टेंट वोल्टेज। ऐं इहा वोल्टेज खे जेको आहे त मुस्तक़िम या कॉन्स्टेंट रखण में मदद करे थी। ठीकु आहे, या हिकु करो रखण में मदद करे थी। उन खां बाद में चवे थो करंट फ्लोज बैक थ्रू दिस वायर। हाणे करंट जेको आहे हिन तार ज़रिए वापसि जेको आहे त हलियो वेंदो आहे। इन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था त चवे थो थिंक ऑफ इट लाइक अ रिटर्न रोड आफ्टर गोइंग समवेयर। हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते असां कंहिं रस्ते सां वियासीं कंहिं कम सां, त हाणे असांखे जेकॾहिं वापसि थियणो आहे त असां वरी छा कंदा आहियूं, हिकिड़ो ॿियो रस्तो वठंदा आहियूं पंहिंजे घर जे लाइ। त अहिड़े नमूने सां हिन तार जो बि कमु इहो ई हूंदो आहे त जेकॾहिं असांजो करंट वधी थो वञे त पोइ छा थींदो त बक़ाया करंट जेको आहे असांजो हिन न्यूट्रल वायर मां वापसि थींदो। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो असां वटि लास्ट वायर हूंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं अर्थ वायर, या हिनखे असां ग्राउंड वायर बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे इन जो कमु छा हूंदो आहे, इन जे लाइ चवे थो द ग्राउंड वायर इज़ अ सेफ्टी वायर। हाणे ग्राउंड वायर जेका हूंदी आहे उहा असांजी जेको आहे सेफ्टी वायर हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे तव्हां हिन डायग्राम में बि ॾिसी सघो था, हीअ जेका आहे त असांजी जेको आहे त गरम तार आहे, लाइव वायर आहे, हीअ असांजी न्यूट्रल तार आहे। ठीकु आहे। हीअ वरी असांजी जेको आहे अर्थ तार आहे। ठीकु आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था। हाणे अर्थ तार जो कमु छा हूंदो आहे, नॉर्मली नो करंट फ्लोज थ्रू इट।
हाणे हिन में जेको आहे त नॉर्मली तौर ते करंट जेको आहे त फ्लो न थींदो आहे। उन खां पोइ चवे थो इट इज़ कनेक्टेड टू द मेटल प्लेट बुरिड इन द ग्राउंड। हाणे असां छा कंदा आहियूं, इनखे कंहिं बि मेटल जेको आहे त प्लेट सां कनेक्ट करे असां ज़मीन में उनखे जेको आहे त माना दफ़न करे छॾींदा। उन खां पोइ चवे थो प्रोटेक्ट अस फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक। हाणे हीअ जेका आहे तार उहा असांखे जेको आहे त प्रोटेक्ट कंदी आहे, असांखे महफ़ूज़ रखंदी आहे इलेक्ट्रिक शॉक खां। कॾहिं कॾहिं तव्हां ईअं ॾिठो हूंदो त का जेको आहे त तार खुलियल हूंदी आहे ऐं जेकॾहिं अचानक असां उन तार सां टच थी वञूं त असांखे उहा तार जेको आहे पकड़ींदी आहे, झटको ॾींदी आहे। पोइ अगरि जेकॾहिं असां वटि हीअ अर्थ वायर हूंदी त उहा तार असांखे जेको आहे त झटको न ॾींदी। छाजे करे झटको न ॾींदी? छो त जेको असांजो एक्स्ट्रा करंट आहे उहो जेको आहे त हिन जेको आहे त ग्राउंड वायर मां थी करे हेठि ज़मीन में हली वेंदो। ठीकु आहे, असांजे जिस्म ताईं उहो करंट न पहुचंदो। ठीकु आहे, सो इन जे लाइ चवे थो इफ अ लाइव वायर टचेस द मेटल बॉडी ऑफ एन appliance current flows safely into the earth instead of passing through our body। यानी जेकॾहिं का गरम तार कंहिं इलेक्ट्रिक औज़ार जे धातुअ वारे हिसे सां टकराइजे थी त करंट असांजे जिस्म मां गुज़रण जे बदिरां हिफ़ाज़ती तौर ते सिधो ज़मीन में हलियो वेंदो। हाणे असांजे जिस्म जे तरफ़ उहो करंट न ईंदो। हाणे असांजो जिस्म आमतौर ते ॾिठो वञे त उहो गुड कंडक्टर आहे। ठीकु आहे, जेकॾहिं करंट असांजे जिस्म खे लॻे त असांजे जिस्म खे पकड़ींदो। ठीकु आहे, छो त असांजो जिस्म जेको आहे प्यारा ॿार उहो गुड कंडक्टर आहे। सो इन झटके खे बचाइण जे लाइ असां जेको आहे त छा कंदा आहियूं, अर्थ वायर लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे, जीअं करंट जेको आहे जेकॾहिं का बि असांजी अर्थ थिए थी वायर या कोई बि सिस्टम असांजो जेको आहे त शॉर्ट सर्किट थिए थो त जेकॾहिं हुन में को एक्स्ट्रा करंट फ्लो थो थिए त उहो काॾे वञे, उहो ज़मीन में वञे, कंहिंजे थ्रू वञे, अर्थ वायर जे थ्रू वञे। ठीकु आहे, त जीअं आमतौर ते असां इंसान जेके आहिनि त जेकॾहिं कंहिं ग़लतीअ सां उन तार खे असां टच बि कयूं था त असांखे ज़्यादा नुक़सानु न पहुचे। ठीकु आहे, तो इहो हुयो असांजो जेको आहे त अॼु जो टॉपिक जंहिंखे असां जेको आहे हिते डिस्कस कयोसीं प्यारा ॿारो। तो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ टॉपिक सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां हिन टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।